अब तो फरमाए इन माण्हू को वधीक चङे कौल वारो केर थींदो जेको माण्हुनि खे मां अल्लाह ॾे सॾे। असां माण्हुनि खे अल्लाह ॾे था सॾियूं, अदा काॾे था सॾियूं? ॾाढियां था ॻाल्हायो। नबीअ माण्हुनि खे काॾे सॾियो? अलीअ माण्हुनि खे काॾे सॾियो? हसन हुसैन माण्हुनि खे काॾे सॾियो? ॻाल्हायो छो नथा? मां चयो आहे न, बार बार चयो आहे असांजे लाइ हुसैन बि अखियुनि जो नूर ऐं दिल जो सुरूर आहे। पर रब जे ज़ात जो कसम, जेको इमाम आली मक़ाम जे नक्शे कदम खे अपनाईंदो, ख़ुदा जे ज़ात जो कसम उहो बि असांजो क़ाइद रहबर आहे। हुसैन जो रुख ॾेखारियो मूंखे, जंहिंजो नानो नबी सब चओ सुभान अल्लाह, दिल जे मोहब्बत सां चओ न। हुसैन जहिड़ो को मूंखे ॾेखारियो जंहिंजो नानो नबी, जंहिंजो बाबो अली, जंहिंजी अम्मा फातिमा, जंहिंजो अब्दो हसन, सब चओ सुभान अल्लाह। जंहिंजो नानो नबी एडी अज़मत वारो नबी, जो पाक पैगंबर जो सहाबी दरिया में सफर थो करे, तूफानी लहरुनि सां बेड़ी टकराइजी वई, तख्ता निकिरा बेड़ी जा। हिकड़े तख्ते ते सफीना सहाबी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिक तख्ते ते बचो समंदर जे किनारे ते पहुतो। हिक शींहं जी जवाब खायल खाइण जे लाइ झड़प थो हणे। हज़रत सफीना साईं उन शींहं जे अखियुनि में अखियूं मिलाए फरमायो, असदुल बर्री व अना मौला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सुभान अल्लाह। वो जंगल जा शींहं, तू जंग जो सरदार, पर मां मोहम्मद करीम जो नौकर हां। सब चओ सुभान अल्लाह। अंत असदुल बर्री व अना मौला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मतामा ते झड़प ॾिनी थी। पहिरियों मुंहिंजो तारुफ त ॿुध, तोखे पंहिंजो इंट्रोडक्शन थो करायां, विजिटिंग कार्ड ॾेखारींदो आहियां, दुनिया जे उहिदे जो तारुफ कराईंदो आहियां। सफीना सहाबी जनाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जंग जे शींहं सां थो ॻाल्हाए, फरमाए थो अंत असदुल बर्री व अना मौला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ जंग जा शेर, तू जंग जे जानवरनि जो बादशाह, पर मां मोहम्मद करीम जो नौकर हां। खबरदार मतामा सां टक्कर कई थी। हदीस में अचे थो, जॾहिं हज़रत सफीना सां इहे लफ़्ज़ चया, शींहं पुछ लुटकायो, जंगल में पहुतो सफीना सहाबी, शींहं अॻ में हलियो, सहाबी पोयां हलो, मंज़िल ते पहुचाए वापसि हलियो। हा हे हुसैन जो नानो, चओ सुभान अल्लाह। ॾाढियां ॻाल्हायो न। जॾहिं सहाबा जी जमात आई, रस्ते ते रात पइजी वई, जंगल ख़तरनाक, माण्हुनि चयो न टिकजो, दरिंदा ऐं चरिंदा खाई वेंदा तव्हांखे। लेकिन पैगंबर जे गुलामनि चयो ॻणती न कयो, ॻणती न कयो, असां अल्लाह जे महबूब नबी जा सहाबी आहियूं। इते ई टिकबो, ॿियो काॾे वेंदासीं? ऐं जेको सहाबा जे वफ़द जो क़ाइद हो उथी बीठो, छा चयईं जंगल जे जानवरनि खे, या अय्युहस्सिबा उखरुजू मिन हाज़ल बर्री नहनु असहाबु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सुभान अल्लाह। ॾाढियां ॻाल्हायो न। या अय्युहस्सिबा उखरुजू मिन हाज़ल बर्री नहनु असहाबु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ जंगल जा जानवरो, जंगल खाली क्यों? ओ जंगल जा जानवरो, जंगल खाली क्यों? तव्हांखे ख़बर हुजण खपे असां मुहम्मद अरबी जा ग़ुलाम हूं। जंहिं इलाके में असां रहण था चाहियूं, हे तर खाली क्यों? इलाको खाली क्यों? कब्ज़ो छॾियो। सहाबी सगोरे अञा ऐलान बंदि नाहे क्यों? जंगल जा जानवर दरिंदा ऐं चरिंदा पंहिंजे बच्चनि खे बातनि में खणी ऐं सीननि सां लॻाए जंगल खाली करे रहिया आहिनि। हे हज़रत हुसैन जो नानो आहे,